नवगोट शहर में चोरन जूं वधंदड़ वारदातूं पुलिस बेवस बणियल। तफ़सीलन मूजिब दरगाह हज़रत मखदूम सखी सादी ऐं दरगाह सदरदीन शाह जी बाज़ार मां चोर गुज़िरियल राति दुकान जी छतुनि ते पयल 6 सोलर प्लेटूं चोराए विया। हिक महीने अंदरि नवगोट शहर मां 40 खां 50 प्लेटूं चोरी थी वयूं। नवगोट पुलिस का भी कार्रवाई न कई। SHO नवगोट सां राब्तो करण ते SHO तुफ़ैल अहमद शाह ॿुधायो त दरगाह जो इंचार्ज SI हलीम लाखेर आहे ऐं ड्यूटी ते 2 पुलिस एहलकार अली रज़ा ऐं रियाज़ सुमरो मौजूद हुआ ऐं जॾहिं बि चोरी थी आहे उते ड्यूटी ते इहे 2 पुलिस एहलकार हूंदा आहिनि। उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कंदासीं। नवगोट शहर जी अवाम SSP दादू खां मुतालबो कयो त चोरनि खे गिरफ़्तार करे प्लेटूं वापसि करायूं वञनि ऐं चोरनि सां मिलियल पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे।